जुंगशाई में वाक़ अपडेट कंदा हलूं। जुंगशाई में ज़िले ठट्टो, ज़िले ॼामशरो ऐं ॿियनि शहरनि सां कोहिस्तान 7/4 जे सभई ॻोठनि खे ॻंढींदड़ मेन रेलवे फाटक देर सां खुलण सबबि मुसाफ़िरनि ऐं ड्राइवरनि जो गेट नेन सां झेड़ो थी पियो, जंहिं बैदि इलाइक़े में कुशीदगी पैदा थी वई आहे। वाक़े दौरान गेटमैन हिमायत में लूप लाइन ते बीठल माल गाॾी जे ड्राइवर ट्रेन खे मेन रोड ते बीहारे छॾियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुकमल तौर ते जाम थी वई ऐं मुसाफ़िरनि खे सख़्त तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पियो। मुसाफ़िरनि ऐं ड्राइवरनि तरफ़ां इल्ज़ाम हयो वियो त गेटमैन जमीलुर रहमान ब्रोही दानिस्ता तौर फाटक बंदि रखी आवाम खे परेशान कयो, जॾहिं त एहतजाज दौरान केस ॿीहर ज़ोरदार कुटको पिणु ॾिनो वियो। वाक़े जी इतला मिलण ते स्टेशन मास्टर वाक़े वारे हंधि पहुतो, पर मामले खे हल करण बजाए मुबैना तौर बदमाशी वारो रवैयो अख़्तियार कयो, जंहिं सबबि सूरत हाल वधीक ख़राब थी वई। आख़िरकार सहाफ़ियुनि ऐं इलाइक़े जे सानियाबंद मुअज़्ज़िज़नि जी टियाकड़ी बैदि मामिलो रफ़ा दफ़ा कयो वियो ऐं आवाम लाइ रेलवे फाटक खोलायो वियो, जंहिं बैदि ट्रैफ़िक बहाल थी वई आहे।